पवंदी हुई जेडी मलक काशे हितों चुरकंदी हुई काशे हितों चुरकंदी हुई जेडी मलक लजपाल हुसैन हेदहू निकरंदो हुयो त केडी मलक लजपाल हुसैन हेदहू निकरंदो हुयो जेके हुजूर जे छाती सां जमदल रहा जेके मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात व बरकात जे प्यार जो मरकज़ रहा एकरो प्यार जो मरकज़ रहा अगर अबू हुरैरा हदीस रवायत करे अगर अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइन था मां मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां गड सफर में थो वञा हुजूर जा सहाबा भी सफर में मौजूद मुझे करीम मुस्तफा सलाम जी बचड़ी अम्मा खातून जन्नत भी सफर में मौजूद दिल पर हसन भी मौजूद तो मुझे सुनो हुसैन भी मौजूद इते बिहारे अहलिया ने नसीरा बाप के बुधाई तो चाहा जरा गौर कजो वो उन तस्वर बुनियाद ते हलजो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जदे ही दुनिया छदिया अल्लाह जो हुक्म कबूल कने सागिरी इन जिस्म सा इन दुनिया के अलविदा चवा उन वक्त इमाम हसन ऐं हुसैन जी उम्र केतरी हुई सुभान अल्लाह ना थोड़ा जवाब हुई जो मुसलमान हो मुसलमान आयो जैसा प्यार कयो था उन जे ज़ात जे मुतलिक याद रखो सुभान अल्लाह कमो पेश 6 साल कमो पेश 7 साल कमो पेश न करे चवंदासी जो कुछ ॾींहं अॻिते पोइ देखी सघंदा ज़हन में आई ॻाल्हि मुंहिंजा महबूब जॾहिं दुनिया छॾीनि था उन वक़्तु इमाम हसन ऐं हुसैन जी उमिरि कमो पेश 6 खां 7 साल हिकिड़ो जवाब ॾियो इहो बचपनो या जवानी ॻाल्हायो तुम्हारो भॼो क़ुरान पढ़ो ॻाल्हायो तुम्हारो भॼो क़ुरान पढ़ा इहो बचपनो या जवानी बचपनो ओ मुसलमान खुदा जो वास्तो थे मुझे करीम मुस्तफा दे कलमे पढ़न वारा जो बचपन एतिरो निरालो उन्हनि जी जवानी छा हूंदी जवाब ॾियो अव्हां सां जो भी बचपनो गुज़रियो आहे इहो ख़बर बचपनो अलॻि आहे जवानी अलॻि आहे या नाहे बचपनो छाखे चइबो आहे जो जेसे अबे अम्मा जे इशारे ते हलबो आहे चाचे मामे जे इशारे ते हलबो आहे सऊदी सिंधी पियो ॻाल्हायां जवानी छाखे चइबो आहे जो जॾहिं दिमाग़ सां फ़ैसिलो कबो आहे सोचे पोइ फ़ैसिलो कबो आहे अकुल जे बुनियाद ते फ़ैसिलो कबो आहे ख़ुदा जे वास्ते हिन सजण साईं जे मलहंग जो ही जुमिलो दिल जे तख़्ते ते लिखी वठो इमाम आली मक़ाम इमाम हसन सुनो इमाम हुसैन सुनो महबूबन करीमन दुनिया छली बचन जी उम्र 6 खां 7 साल पर जॾहिं मैदान करबला में मुंहिंजो दिल पर हुसैन लजपाल आयो ॿुधायो त उम्र केतिरी हुई ॻाल्हायो केतिरी हुई जो कमो बेश 58 साल चओ खणी हाणे जो कमो बेश 58 साल मुअद्दिबाना इल्तिमास तो कया हुजूर ज़ाहिरी दुनिया छलिया बचड़न जी उम्र 6 खां 7 साल मैदान करबला अची वियो लजपाल हुसैन जी उम्र 58 साल उन 58 साल मां 6 साल माइनस करे छॾे बाक़ी घणा 50 जो 52 साल घणा 52 साल खुदा जे वास्ते 6 साल ताईं ज़िक्र कयो वरी जब करे 58 साल ते पहुचो था छा मुझे इमाम हसन पाक ऐं हुसैन पाक जे जवानी जो ज़िक्र कदे तव्हां असांखे लॼ थी थिए जागो था सुनी जागो था मुझे मुसलमान भाइयो जागो था जेके जवानी में फैसला कबा उहे फैसला मजबूत होंदा बचपन खां या कोन होंदा ॻाल्हायो यार न ॻाल्हायो हाथ ॻाल्हाया बस मां हिकिड़ो जुमिलो चई थो वञा मां मुंहिंजा दोस्त हिकिड़ो जुमिलो चई
मौजू के पंज लाइन ते आंदो ही ना है अञा त कुरान मां शुरू ही न कयो अञा त मां लजपाल हुसैन जो तवा के ग्राउंड पे बुधाया मुजा मुसलमान भा 7 सालन का वठी करे इमाम हुसैन लजपाल जी जिंदगी के वरी 58 साल ताई इन जवानी जो मुतालियो कर त तोखे खबर पइजी दी त हक छागे बातिल छागे आई मां तोखे चैलेंज सा तो जवा जह मुसलमान के न ये इमाम हसन ऐं इमाम हुसैन लजपाल जे इन जवानी वारी जिंदगी जो टाइम आडो अचे वियो फिरके वारियत खत्म थी वेंदी नफ़रतूं खत्म थी वेंदियूं छो त सिजा चंद्रा उन में शक जी गुंजाइश कोन्हे घणो खोलिया न तो छो त वक्त मूंखे साथ न थो ॾे लेकिन मुंहिंजा दोस्त मां इहो चवण जे फौरन पोइते थो मोटां अगर अबू हुरैरा फरमाए थो काफ़िलो हली रहियो आहे अचानक पोयां हल्को रोअण जो आवाज़ आयो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात काफ़िले खे रुकरायो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पाण खे सवारीअ खे हुज़ूर पोइते रिवस कयो पोइते करे पंहिंजे सवारीअ खे अम्मा ख़ातून जन्नत जे सवारीअ सां हीअं मिलाए करे मदीने जे मीर अम्मा ख़ातून जन्नत खां पुछो बचड़ी मुंहिंजो हुसैन छो थो रोए मुंहिंजो हसन छो थो रोए अम्मा ख़ातून जन्नत जवाब ॾिनो कुर्बान वञा मुंहिंजा आका मुंहिंजे बचड़नि खे उञ लॻी आहे तवज्जो मुझे बचरन के उञ लगी आ इमामुल अंबिया पुछो सहाबा का पानी कहे वटा तमाम सहाबा के काफिले में हा सभिनी ॾिठो त पानी मौजूद न हुयो तवज्जो कजो अहम जुमले जे तरफ पियो वञा पानी मौजूद कोन हुयो मदीने जे साईं अम्मा ख़ातून जन्नत खे फरमायो हिकड़ो बचड़ो मूंखे ॾे इमाम हुसैन नंढड़ो अम्मा ख़ातून जन्नत सवारीअ खां सवारीअ ते मुझे महबूब जे हथन में बचड़ो हुसैन ॾिनो मुझे मदीने जे मीर इमाम हुसैन सुने के हथन ते हीअं खणी करे पंहिंजे करीब कयो मुर्गी इमाम हुसैन पाक पंहिंजो मुंहुं खोलियो मुझे मदीने जे मीर पाक सुभान लजपाल हुसैन जे मुंहुं में ॾिनी लजपाल हुसैन पी खाई जॾहिं घणो कयो मुर्गी मुंहुं हेठि गयो मदीने जे मीर पंहिंजे बचड़ीअ जे हवाले करे वरी लजपाल हसन खे वरितो ॿिन्ही खे ईअं घणो करायो पैदा कंदड़ रब जो कसम ॾेई मां नसीराबाद वारनि खां थो पुछां जन खे बुख लॻे जन खे घणो कराइण लाइ उहा ज़ुबान ॾिनी वञे जंहिं ज़ुबान जो नालो अल्लाह जो क़ुरान जंहिं ज़ुबान जो नालो जवाब जो जंहिं ज़ुबान जो नालो हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾियो इहो एॾो प्यार हज़रत अबू हुरैरा ॾिठो छा अबू बकर सिद्दीक़ को ॾिठो ईमानदारी सां ॻाल्हायो मां शेर ख़ुदा जो ज़िक्र नथो कयां छो त शेर ख़ुदा त आहे शेर छा उमर फारूक न ॾिठो हूंदो जवाब ॾियो उस्मान ज़िन्नूरे न ॾिठो हूंदो अहिड़ो ॾिठो तो असां ॿुधो उन्हनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो उन्हनि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं सच इहो आहे त जीअं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे हुकुमनि ते हुज़ूर जे सहाबा अमल कयो ईअं ॿियो माउ जो लाल पैदा थी नथो सघे सच के ॿुधण जी हिम्मत पैदा कर मोमिन मुस्लमान आख़िर ताईं मामले खे ॿुधंदो हलजा मां नंढड़ी हिंस ॾींदो हलां फ़क़ति
बद ही गाल कदो हना इमाम हुसैन पाक हिक जो फिलहाल जिक्र कया इमाम हसन मुश्तबा सोने जो जिक्र फिलहाल माही तो रखा अबू बकर सिद्दीक जी मसाल खिलाफत मुकम्मिल हजरत सुने इमाम हुसैन जी उम्र 8 साल 10 साल उम्र बरी 10 साल खिलाफत सुने उमर बिन खत्ताब जी हजरत इमाम हुसैन लजपाल जी उम्र 18 साल तवज्जो कदो वञ जा 59 साल का उमर बिन खत्ताब जो खिलाफत शुरू किया मुझे दिल पर हुसैन